ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू बरसात दौरान जश्न आज़ादी जी मुख्य तक़रीब पुलिस हेडक्वार्टर में मुनक़द कई वई। मुल्क के 75 योम आज़ादी ते डिप्टी कमिश्नर मुर्तज़ा अली शाह क़ौमी झंडो फड़कायो। क़ौमी तराने ते मुल्क के क़ौमी झंडे के पुलिस के जथे पारां सलामी ॾिनी वई। डीसी दादू सैयद मुर्तज़ा अली शाह, एसी डॉक्टर शहनवाज़ मीरानी, मुख्तियारकार दादू, अमजद हुसैन कमालानी, DHO डॉक्टर अहमद अली समेत ऐं ॿियनि कामोरनि पाकिस्तान के 75 योम आज़ादी जो केक काटियो। उन मौके ते ज़िला इंतज़ामिया पारां सिविल अस्पताल दादू पहुची मरीज़न में फ्रूट विरायो वियो ऐं डिस्ट्रिक्ट जेल अंदर कैदियुनि में मिठाई विराई वई। दादू पाकिस्तान जो डायमंड जुबली 75 योम आज़ादी जश्न वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। समाजी क़यादत सजाद मुर्तज़ा सोलंकी, ज़हीर अहमद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में आज़ादी रैली दरगाह सैयद वादन शाह खां दादू प्रेस क्लब ताईं पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां पहुती। अॻवाननि चयो त मुल्क पाकिस्तान क़ाइद आज़म तोहफ़े में ॾिनो आहे ऐं आज़ादी लाइ असांजे बुज़ुर्गनि अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। आज़ाद मुल्क जी हिफ़ाज़त असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे।